था त पोइ घटि में घटि डॉक्टर कादिर मक्सी उन्हनि समूरनि ब्लैकमेलिन खां ख़ौफ़ खां आज़ादु आहे ऐं पंहिंजे वतन जी हक़ लाइ पंहिंजी जान ॾियण जो बि हौसलो आहे ऐं कंहिं दुश्मन जो कंध लाहिण जो बि हौसलो आहे। त उन एतबार खां ही डॉक्टर साहिबा जेका बि जस्तजू ऐं जदोजहद कई आहे इहा हिकिड़ी सिंपल आम माण्हू जी ज़िंदगी आहे ऐं इन में जेका दिलचस्पी पैदा कई आहे उहो डॉक्टर साहिबा जे इल्म कलम ऐं इन जे अज़म ऐं इन जे समूरे अंदर जे जनून पैदा कई आहे। इन जे करे आऊं इंतिहाई डॉक्टर साहिबा जो बेहद शुक्रगुज़ार आहियां त डॉक्टर साहिबा ही किताब लिखियो। ॿियनि ते त अलाए केरु छा बि सम्झे पर मूं ते ज़ाती तरह इंतिहाई वॾो अहसान आहे त हिन उर्दू किताब जे ज़रिए सॼे पाकिस्तान जा माण्हू मुख़्तलिफ़ सूबनि जा माण्हू मुंहिंजा दोस्त मुंहिंजा दुश्मन ऐं दुनिया जे अंदरि जिथे जिथे उर्दू पढ़ी ऐं सम्झी वञे थी उन्हनि ताईं मुंहिंजो तारीफ़ जेतिरो अयां थी सघियो आहे उहो पंहिंजे हक़ीक़ी माना ऐं शिकिल में वेंदो ऐं आउं सम्झां थो त इहो सॼो किताब जेको आहे उहो उन्हनि लिखतुनि जो बुनियादु ठहंदो तारीख़ जो बुनियादु ठहंदो। जॾहिं जॾहिं कंहिं माण्हू खे को रेफरेंस खणणो पवंदो त पहिरियों इब्तिदाई रेफरेंस बुक मुंहिंजी ज़िंदगीअ बाबति बाज़ाब्ता इहो किताब आहे आख़िर क्यों। बाक़ी ज़िंदगी जे बाबति जेके बि सवाल आहिनि आउं पढ़ंदो रहंदो आहियां। बिल्कुलु शाइरी बि पढ़ंदो आहियां अदब बि पढ़ंदो आहियां सियासत बि पढ़ंदो आहियां पर आउं पंहिंजी तक़रीरुनि में शाइरनि खे शहर ॿुधाइण जेको आहे इहो आउं न सम्झंदो आहियां। सिधो सियासत जूं ॻाल्हियूं कंदो आहियां माण्हुनि सां जेके मुंहिंजा अहसास आहिनि उहे वधीक क़ाबिल माण्हू आहिनि जेके नसर में तक़ीर बि कनि वरी उन्हनि सां शेर शाइरी बि मिलाईंदा रहनि। इहो शायदि मूंखे अञा अचे नथो सो हिन जे करे आउं अवॉइड कंदो आहियां ऐं अवॉइड करण जी पहिरीं जेको उन जो सबबु इहो आहे त जॾहिं आउं नओं सियासत में आयो 86 जो ज़मानो MRD जी मूवमेंट हुई और डॉक्टर नवाज़ गावटी डॉक्टर सुमार वारा ही सभु दोस्त वेठा आहिनि असांजा सीनियर हुआ LMC में त MRD जो ज़मानो हुओ। MRD ज़माने में सिंधी माण्हुनि जो मोरे मेड़ दादू के इंशा में क़त्लेआम थियो पिए। GSM तहरीक उन वक़्तु MRD जी तहरीक खां गाफ़िल हुई त उन गाफ़िल तहरीक में असां वाहिद LMC जो यूनिट हो जेको असां हिन समूरे क़त्लेआम जे ख़िलाफ़ एहतजाज कंदा हुआसीं रैलियूं ऑर्गेनाइज़ कंदा हुआसीं ऐं उन में क़त्लेआम जे ख़िलाफ़ एहतजाज कंदा हुआसीं रैलियूं ऑर्गेनाइज़ कंदा हुआसीं ऐं उन में त पहिरीं दफ़ा जॾहिं आउं LMC जो सदर थियसि ऐं मूं तक़रीर करण जे जलसे में त मूं जेका शहर खां इब्तिदा कई त मूंखां उहो शहर ई विसरी वियो। मूंखां शहर विसरी वियो। हिकिड़ो पहिरीं सिट चयमि पोयूं सिटूं मथो हणी बीठुसि यादि कोन आयूं चपनि ते ॾकणी जिस्म में ॾकणी ऐं पघर अची थियो। पोइ उन ॾींहं खां मूं फ़ैसिलो करे वरितो त तक़ीर में करे शहर पढ़णो ई कोन्हे त आउं बिल्कुलु कोन पढ़ंदो आहियां ऐं सिधो जेको सियासत जी ॻाल्हि आहे उहा कंदो रहंदो आहियां ऐं उहा कबी रहंदी। ऐं असीं सम्झूं था त वॾे में वॾो सच असां सां गॾु आहे। असां पंहिंजे सच खे जंहिं बि ज़बान में बहितर अंदाज़ सां पेश करे सघूं था उनखे पेश करियूं था। बाक़ी जेको हिन किताब जे हवाले सां कमियूं पेशियूं आहिनि त उहो को हिकिड़ो स्कॉलर लिखी सघे थो। जीअं तनक़ीद कई दोस्तनि त हेॾा वॾा दौर हुआ MRD जो दौर हो MQM जी दहशतगर्दी जो ज़मानो हो NSS जो दौर हो त उन जा सोशो इकोनॉमिक ऐं कल्चरल ऐं साइकोलॉजिकल जेके बि रिफ्लेक्शन्स हुआ एस्पेक्ट्स हुआ फैब्रिक्स हुआ उहो त को हिस्टोरियन बाक़ाइदे वेही उनजी एनालिसिस करे पोइ उन ते सॼो तफ़सीली लिखी सघे थो। त हिकिड़े बायोग्राफर खे तव्हां इहा रखो तवको त हू डॉक्टर कादिर मक्सी बाबति लिखे पियो। हाणे 86 जी सॼी जेका सिंध जी उन वक़्तु फिज़ा छा हुई पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फांसी ते चढ़ियो उन वक़्तु समाज जी सियासी नफ़्सियाती मामला छा हुआ मुआशी मामला पोइ उनजो भई एनालिसिस करे त पोइ शायदि इहो किताब जेको 200 पेजनि जे बजाए 2000 पेजनि ते पुॼी वञे हा जेको पढ़ण त ठहियो पर खणण बि माण्हू जे लाइ ॿार बणिजी वञे हा। सो इन करे इहो ॾाढो मुश्किल आहे कंहिं माण्हू जे लाइ। बाक़ी इहो आहे त ही जीअं चयो त डॉक्टर शगुफ्ता ही लिखी सिंध जे समूरनि लेखकनि ऐं दानश्वरनि ते आउं खणी चथर जो लफ़्ज़ शायदि ख़राबु थींदो पर इहो ज़रूर आहे त उन्हनि जे दर ते दस्तक ॾिनी आहे। ज़रूर दस्तक ॾिनी आहे छक कई आहे त बाबा मुल्तान जागे पियो
हैदराबाद सिंध सुठी पई त इन जे करे इन जी इब्तिदा आहे। ऐं जीअं नूर अहमद सिंधी साहब सिंधी काजो ऐं तमामु इन्हनि जो मूंखे हाई रिगार्ड्स आहिनि त जहिड़े तरीक़े सां हिन सिंध जे लिटरेचर अदब तारीख़ मज़हब फ़लसफ़ो इवन ॿाराणो अदब जहिड़े तरीक़े सां इल्मी साइंसी अदब जहिड़े तरीक़े सां हिन छपायो आहे इंतिहाई वंडरफुल ऐं हिन जी महिरबानी आहे त जेका जेका संदसि पब्लिकेशन मुंहिंजे लाइ तरक़ी पसंदि हाउस लाइ उनजी कलेक्शन बि ॾींदा रहंदा आहिनि। ऐं एॾो वॾो पब्लिशर चवे थो त जेकॾहिं सिंध जा अदीब राइटर लिखनि ऐं 10 एडिशन छा पर 98 एडिशन लिखण लाइ उहो छपाइण जे लाइ तयारु आहियां त इहा घटि में घटि इन्हनि जी महिरबानी आहे। उन ते सिंध खे सोचणु खपे। बाक़ी अमली माण्हुनि जे लाइ हीउ ज़रूरु ज़िंदगी जो हिसो आहे। कैरेक्टर एसेसिनेशन थींदी आहे। तव्हां हिकिड़े माण्हू खे गोली हणी छॾियो उहे शहीद माण्हू जो जिस्म ख़ाकी थी ज़मीन में त दफ़न थी वेंदो आहे पर उनजे जिस्म मां वहंदड़ रत फुड़ो आख़िर ताईं दुश्मन जो पीछो कंदो ऐं विढ़ंदो रहंदो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जीअरो हुजे हा त शायदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एॾो ताक़तवर ऐं गौरव न हुजे हा जेतिरो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ताक़तवर ऐं वज़नदार थियो जो अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान जी समूरी सियासत जेका आहे या प्रो भुट्टो आहे या एंटी भुट्टो आहे इन बुनियाद ते पाकिस्तान जी सियासत जो तयन थिए थो त जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी खे मारे रियासत सम्झो त डॉक्टर कादिर मक्सी खे मारे ऐं क़ौमी तहरीक खे ख़तम करे छॾनि हा त शायदि उहो सस्तो सौदो हुननि खे नज़र न आयो। ऐं जॾहिं टॉर्चर सेलनि में होसि ऐं वियो हुउसि त उन वक़्तु मुंहिंजे माउ पीउ खे ख़बर कोन्हे घर वारनि खे ख़बर कोन्हे दोस्तनि साथियुनि खे ख़बर कोन्हे पर 5 ॾींहं जेको सिंध ब्लॉक हुई 5 ॾींहं पहिरीं दफ़ा तारीख़ में थियो शायदि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे फांसी ते मां सिंध में एॾो रद्दमल कोन थियो जो पाकिस्तान जी रेलवे बंदि थी। सिंध जे चपे चपे ते माण्हुनि रोड ऐं रस्ता MRD जी मूवमेंट खां पोइ जेकॾहिं 5 ॾींहं अमली मज़ामत रियासती इदारनि सां थी त उहा मुंहिंजी गिरफ़्तारी जे वक़्तु थी ऐं उन गिरफ़्तारी खां पोइ वक़्तु शायदि इन रियासती इदारनि सम्झी वरितो त हाणे डॉक्टर कादिर मक्सी जीअरो इहो आहे जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी मरंदो त हुनजो रत जो फुड़ो केतिरे वक़्त ताईं हुननि सां विढ़ंदो शायदि उहो खून जेको हज़म करणु मुश्किल थींदो। इन करे हुननि मूंखे जेल मां कढियो ऐं नूर अहमद सिंधी वांगुरु त हुननि जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु कमु कयो उहा कैरेक्टर एसेसिनेशन मुंहिंजे ख़िलाफ़ु शुरू कई त हिकिड़ो माण्हू जीअरो हुजे हुनजी किरदार कशी एतिरी कयो जो सिंध जे माण्हुनि खे शायदि फिकिर कोन हूंदी पर हिननि एजेंसियुनि खे फिकिर हूंदी ऐं प्रोपेंडा कंदा रहंदा त डॉक्टर कादिर मक्सी आज़ादी तां फिरी वियो सुभान अल्लाह सिंधु देश छॾे वियो। ॾिसो कल्ह जो कॉम्प्रेस एॾो कॉम्प्रेस पाण खे सॾे सिंधु देश जी ॻाल्हि छॾे वियो पक ई सरकार खां पैसा वठी आयो आहे। हे साईं GM साहिब जेको जंहिंजे हथनि ते ई पलियो जंहिंखां सियासत सिखियो अॼु उनखां धार थी वियो। हे कासिमाबाद ॾिसो हिते चोरियूं गुंडा ऐं भत्ता सभु डॉक्टर कादिर मक्सी जा माण्हू वठनि था। जेको डॉक्टर कादिर मक्सी हैदराबाद जे अंदरि कंहिं हिकिड़ी आम अणवाक़िफ़ न्याणी जी को दहशतगर्द उनजे कन जी वाली लाहे थो उन न्याणी जी इज़त लुटे उनजे लाश ते एमक्यूएम खंजर सां एमक्यूएम जो नालो उहो लिखे थो ऐं ओड़े हालत में उहा न मुंहिंजी न्याणी हुई न मुंहिंजी भेण हुई न मुंहिंजी ॾिठल हुई ऐं ठटे जो हिकिड़ो ॿहिराड़ी जो माण्हू हैदराबाद में पढ़णु आयुसि डॉक्टरी जॾहिं आउं इहो ज़ुल्म ऐं तशद ॾिसां थो त उन न्याणी जी इज़त वकार लाइ पंहिंजे पाण सां कफ़न ॿधां थो ऐं पंहिंजे 15, 20, 50 दोस्तनि खे तयारु कयां थो त हीउ वक़्तु पंहिंजे वतन जी न्याणियुनि नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त लाइ सिर ॾियण लाइ उहो डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजी सिंधी न्याणी जी इज़त लाइ पंहिंजी जान खे हथेली ते रखे दुश्मन जे मोर्चनि में घिड़ी हुनजो मुक़ाबिलो करे थो। उहो डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे कारकुन खे इजाज़त ॾींदो त तूं कंहिंजे घर में घिड़ी वञ कंहिं सिंधी माउ जी मथे तां रओ लाए ऐं हुनजे बाह मां चूड़ी लाए ऐं तूं मूंखे करोड़पति ठाहे त पोइ इहा उहो डॉक्टर कादिर मक्सी सही हो जंहिं पंहिंजे सिर सां कफ़न ॿधी पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ जान ॾियण जी उहा पेशकदमी कई या ही डॉक्टर कादिर मक्सी जेको